अस्सलामुअलैकुम प्रोफेसर अब्दुल चांडियो प्रिंसिपल गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज लाड़कानो। मां शुक्रिया थो अदा कयां सिंधी थॉट्स वारे दोस्तनि जो जिन मूंखे प्लेटफॉर्म ॾिनो ताकि मां पंहिंजो मैसेज रिकॉर्ड करायां। मुंहिंजो अॼु जो मैसेज 5 अक्टूबर जे बारे हवाले सां आहे। 5 अक्टूबर छा आहे? 5 अक्टूबर ग्लोबली टीचर्स डे तौरु मल्हायो वेंदो आहे। छो त मां पाण टीचर आहियां, तंहिंजे करे मां चाहींदुसि त टीचर्स जे हवाले सां मां कुझु ॻाल्हियूं पेश कयां। सभिनी खे ख़बर आहे त टीचर जी केतिरी अहमियत हूंदी आहे। पैगम्बर उस्ताद बणिजी आया, ही पैगम्बरी पेशो आहे, एवरीबॉडी नोस। सॼी दुनिया में उस्ताद जी केतिरी इज़त, अज़मत, हैसियत, मक़ाम हूंदो आहे, सभिनी खे ख़बर आहे। क़ौमूं ठाहिण वारा उस्ताद हूंदा आहिनि, मेमार हूंदा आहिनि, हू बिल्डर्स ऑफ द नेशन हूंदा आहिनि। अचो त गॾिजी उस्तादनि जी इज़त ऐं एहतराम कयो, हुनखे ड्यू रिस्पेक्ट ॾियो। उस्ताद तव्हां मां कुझु बि, तव्हां खां कुझु बि न घुरंदा, उहो तव्हां खां काई बि तक़ाज़ा न कंदा। बसि तव्हांखे उस्ताद जी खे ड्यू रिस्पेक्ट ॾियणी आहे। उन्हनि खे उन्हनि जो जेको मक़ाम आहे, उहा जेका हैसियत आहे, उन मुताबिक़ ट्रीट करिणो आहे। मां छो त मुंहिंजा जेके उस्ताद अलाह पाक जी महिरबानी सां जे कॉलेज स्कूल जा कुझु ज़िंदा आहिनि, अलाह से उनखे उनजी उमिरि दराज़ करे। मां त टीचर्स डे ते हर साल वञी किथे बि हूंदा आहिनि उनखे वञी पेरनि ते हथु रखी ईंदो आहियां। ॿियो कुझु न त उस्ताद खे पेरनि ते हथु रखो, हुनखे दुआऊं ॾियो, हुनखां दुआऊं वठो ऐं हिकिड़ो गुलदस्तो हुनखे पेश कयो त साईं, वाट एवर आई एम टुडे इट्स बिकॉज़ ऑफ यू। छो त असांजी जेका शख़्सियत जी तामीर आहे, उन तामीर में उन्हनि जो ई हथु आहे। असां भली कुझु वक़्त खां पोइ उन्हनि खे विसारे छॾियूं, पर हक़ीक़त इहा आहे, जीअं हीअ बिल्डिंग जंहिंमें वेठा आहियूं, कंहिं ठाही का ख़बर कान्हे, पर यकीननि हिन जे पोयां के हथ हूंदा, उहे महिमार हूंदा हिन जा, उहे तामीर करण वारा हूंदा। त असांजी शख़्सियत जी तामीर करण वारे उस्तादनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम।